नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नओं कोट में खबर ॾींदा हलूं त हुकूमत सिंध जे हुक्म बाद पीनू फक़ीरन खिलाफ कारवाई कंदड़ नओं कोट पुलिस शहर में फिरंदड़ पीनू जोॻी खे नांग ऐं मुरली समेत नओं कोट जो डेरो बाज़ार में गिरफ़्तार करे मथस वेरगिनीस एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। जोॻी फक़ीर थाणे अंदर नांग खे रखी मुरली वॼाए पुलिस खे आज़ाद करण जूं इल्तिजाऊं कयूं ऐं पुलिस अॻियां बादशाह पीर जूं झोलियूं झले हथ ॿधंदो रहियो। इन मौक़े ते गोलो जोॻी ॿुधायो त आउं शहर मां भाॼी ऐं न्याणियुनि लाइ जूता वठी घर वञी रहियो हुअसि त पुलिस मूंखे साहब जे कननि मां कीड़ा कढण बहाने वठी आई आहे, जिते मूंखे केस दाख़िल कयो, मूंसां नाइंसाफ़ी कई आहे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। असां जोॻी फ़क़ीर पिनण छॾे ॾियूं, अगरि पिनण नथा त ॿुधायो असां केॾां वञूं, असां पंहिंजा बचा कीअं पालियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।